सिंध जे सामुंडी बेटनि ते नवां शहर अॾण बाबति सदारती ऑर्डिनेंस ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते सॼी सिंध में शटरबंद हड़ताल कई वई। कारकुन सरापा एहतजाज मंझि रोडनि ते निकिरी आया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कंदड़ कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कराची जे मलीर, मेमण ॻोठ, सचल ॻोठ, सफूरा ॻोठ, अयूब ॻोठ, लासी ॻोठ, सैफल ॻोठ, चकरा ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में शटरबंद हड़ताल कई वई आहे। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हड़ताल कई वई। कासमाबाद हैदराबाद तालुके बहिराड़ी जे वापारियुनि ऐं दुकानदारनि कारोबार बंदि रखे बेटनि ख़िलाफ़ हलंदड़ जिदोजहद में वधी जो इज़हार कयो। जॾहिं त हैदराबाद सिटी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि जुज़वी हड़ताल कई वई। सखर, लाड़काणे, जामशुरो, मिरपुर ख़ास, सांघड़, ठटो, नवाबशह, शिदातकोट, घोड़की, मिरपुर, माथेलो, ठटो, दादू, नौशरा फिरोज़, मिठी, उमरकोट, कोटड़ी ऐं ॿियनि शहरनि में मुकमल शटरबंद हड़ताल कई वई। मुख़्तलिफ़ शहरनि में कारकुन रोडनि ते निकिरी आया। बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज रिकार्ड करायो वियो। कोटड़ी, खडड़ो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज जे ॾोह में कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो।